हेलो फ्रेंड्स, अस्सलाम वालेकुम। अज पाण पढ़ासी स्क्वायर रूट बाय लॉन्ग डिवीजन मेथड। ठीक है, तो इसके नंबर जो स्क्वायर रूट बाय लॉन्ग डिवीजन मेथड पाण की फाइंड कर सकूंगा। तो पाण वट सब खां पहिरीं पाण स्टेप साइन हिन जा सब खां पहिरीं स्टेप आहे पाण वटि पेयरिंग। ठीक है, पेयरिंग कंदा आहियूं। कंहिं नंबर जी पाण पेयरिंग कंदा आहियूं। नंबर आहे पाण वटि 676। तो सब खां पहिरीं पाण छा कंदासीं, हिन जी पेयरिंग कंदासीं। नंबर जेका हिन जो पाण स्क्वायर रूट फाइंड करणो आहे, तो 676 जा पाण पेयर ठाहींदासीं। सब खां पहिरीं पाण छा कंदासीं, पेयर ठाहींदासीं। तो छा तरह हिते पाण पेयरिंग हमेशा लेफ्ट टू राइट थींदी। ठीक है, तो लेफ्ट टू राइट पाण कंदासीं त हिकिड़ो पाण वटि 76 जो पेयर ठही वेंदो ऐं ॿियो पाण 6 जो हाफ पेयर ठहियो। 76 जो फुल पेयर ठही वियो ऐं 6 जो पाण वटि हाफ पेयर ठही वियो। त हाणे पाण छा कंदासीं, नेक्स्ट स्टेप आहे पाण वटि स्क्वेयरिंग। ठीक है, तो स्क्वेयरिंग कंदासीं पाण। हाणे नंबर अची वियो पाण 6, हिनखे सोल्व कंदासीं। तो जेकॾहिं पाण हिते अहिड़ो नंबर हिते पुट करणो आहे जेको हिते पुट कयूं ऐं हिते पुट कयूं, ॿिन्ही खे मल्टीप्लाई करायूं, पाण वटि नंबर 6 अचे या 6 जे क़रीब अचे। ठीक है, तो जेकॾहिं पाण हिते 13 पुट कयूं, ठीक है, 13 पुट कयूं ऐं हिते 13 पुट कयूं, 2 खे 2 खां ज़रब कराईंदासीं त 2 खां 9 थींदो, मतिलबु वधी वेंदो रहियो। त पाण छा कंदासीं, 2 खां को घटि नंबर खणंदासीं। त 2 खां घटि पाण नंबर कहिड़ो, 2 आहे। ठीक है, हिते 2 था पुट कयूं ऐं हिते 2 था पुट कयूं। 2 ज़रब 2 करायूं, ॿिन्हू 4 थींदो। ठीक है, 3 ज़रब 2 घंटे 2 9 मतिलबु वधे पियो। त पाण छा कंदासीं, उन खां घटि नंबर खणंदासीं। त ॿिन्हू 4 थी वियो। हाणे पाण छा कंदासीं, जेको पाण वटि ही 4 आयो आहे हुन में पाण माइनस कराईंदासीं ही 6। 6 मंझा 4 बाक़ी घणा बचा, 2 बचा। ठीक है, तो 6 में 4 बाक़ी 2 बचा। हाँ पाण नेक्स्ट स्टेप आहे पाण वटि जेको पेयर पियो आहे, पाण फुल पेयर कंहिंजो पियो, पाण वटि हिकिड़ो पेयर पियो आहे, 76 जो पेयर पियो आहे, हुनखे पाण हेठि लाहींदासीं। ठीक है, तो हेठि लाहींदासीं त हीउ थींदो पाण वटि 276 थी वेंदो। ठीक, तो नेक्स्ट स्टेप आहे पंहिंजो जेको क्वेश्चन आहे हुनखे पाण डबल कंदासीं। ठीक है, हिते पाण क्वेश्चन छा आहे, 2 खे पाण डबल कीअं कंदासीं, 2 खे 2 खां प्लस कंदासीं, 2 ऐं 2 घणा थींदा, पाण वटि 4 थी वेंदा। ठीक है, हीअ अची वियो पाण वटि 4 अची वियो, हिते अची विया पाण वटि 276 अची वियो। हाणे नेक्स्ट स्टेप आहे पंहिंजो, हिते पाण अहिड़ो नंबर पुट कयूं जेको हिते पुट कयूं ऐं हिते पुट कयूं, ॿिन्ही ते पुट कयूं ऐं हिन नंबर खां हिन सॼे खां मल्टीप्लाई करायूं, पाण वटि नंबर 276 अचे या हिन जेको क़रीब अचे। त पाण छा कंदासीं, हिते जेकॾहिं पाण 5 पुट था कयूं ऐं हिते पाण 5 पुट था कयूं। ठीक है, तो हिन 5 खे हिन 45 खां मल्टीप्लाई करायूं था, 45 ज़रब 5 कयूं था, त पाण 5 5 25 थींदो। 5 5 25, 2 मथे 4 5 20, 20 ऐं 2 22, त ही 225 अची विया। मतिलबु 276 खां सफ़ा घटि अची विया। त पाण छा कंदासीं, अञा नेक्स्ट नंबर जो खणंदासीं। नेक्स्ट छा आहे, 5 खां पोइ 6 अचे थो, त पाण 6 खणंदासीं। ठीक है, हाणे छा कंदासीं, 6 खे 46 खां मल्टीप्लाई कराए ॾिसूं था पाण, 46 ज़रब 6 करायूं था, त 6 6 36, 2 मथे 4 6 24, 24 ऐं 2 27, त पाण वटि 276 अचेव। ठीक है, 276 अचेव। त पाण छा कयूं, हिते 6 था पुट कयूं ऐं हिते 6 था पुट कयूं। हिन 6 खे 46 खां ज़रब कराए छा आयो, पाण वटि 276 आयो। त 276 अची वियो। हाणे नेक्स्ट स्टेप पाण माइनस कराईंदासीं। 6 में 6 विया 0, 7 में 7 विया 0, 2 में 2 विया बाक़ी 0। त पाण वटि जेको रिमाइंडर अची वियो 0 ऐं हिते जेको क्वेश्चन आयो आहे इहो पाण वटि स्क्वायर रूट ऑफ 676। त 676 जो पाण स्क्वायर रूट छा कढियो आहे, 20।